हेलो सर, मां इंश्योरेंस कंपनी मां निकिता पई ॻाल्हायां। तव्हां पंहिंजो लाइफ इंश्योरेंस करायो न? हाँ ठीक है, सुबह कराईंदोसि। अरे सर, मां चवां थी तव्हां अॼु ई करायो न, सुभाणे के ॾिठो? अॼु ई इंश्योरेंस करायो न? छो तो वटि मुंहिंजी मौत जी पक्की ख़बर आहे छा? न न सर, अहिड़ो कोन्हे। तव्हां सोचो, सुभाणे तव्हांजी मौत थी वई त तव्हांजे फैमिली जो केरु? लाइन लत हुजे ॿेड़ीअ ॿुडी, तूं मुंहिंजी मौत जी ॻाल्हियूं पई करी। अरे छा पिया चओ सर? न, अगरि तव्हांजी मौत थी त तव्हांजे परिवार वारे खे 5 लख मिलंदा। ऐं मूंखां पहिरां मुंहिंजे परिवार वारनि जी मौत थी वई त? आई घोड़ा, कहिड़ो माण्हू आहे पंहिंजी मौत खां पहिरां पंहिंजे परिवार जी मौत जो सोचे पियो? कहिड़ो माण्हू आहे तूं? तूं बि त हिकु पॉलिसी वेचण लाइ करे पूरे देश खे पियो मारी, त तूं छा यमराज जो दूत निकिरी छा? सर प्लीज तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञियो, तव्हां लाइफ इंश्योरेंस पॉलिसी कराए लायो। तव्हां खां पोइ तव्हांजे परिवार वारनि खे रोटी केरु खाराईंदो? अरे माई त मागे चरी आहे, मागे हेॾी वॾी चरी छॾ, खणी रख फोन रख। न त चवां कोन खपे पॉलिसी, त बि शुरू थी वई आहे। खण 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 पॉलिसी रख। अलाए केरु जॾहिं जॾहिं अची था वञनि, फोन वेठा कनि, नंबर अलाए केथां थो मिले, कि असांजो असां त कंहिंखे नंबर बि कोन थो। प्लीज सर, पॉलिसी वठी लायो न। आई लव यू सर। छा? आई लव यू? हा हा, अचां तो हींअर ऑफिस अचां तो पॉलिसी वठण।